नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्तां के फेसगंज में खबर ॾींदा फेसगंज पका चांग में अमन जो पखीड़ो उॾामी वियो। चादर ऐं चौधरी जी तकतुस पामाल अवाम जी जान ऐं माल जी रखवाली कंदड़ फेसगंज पका चांग पुलिस अमलो गायब। कुछ ॾींहं खां फेसगंज पका चांग में ज़ुल्म ऐं बर्बियत इंतताती पहुची वही है। चोरियूं फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि ऐं अवाम निंड नियम मां फिटाए जागी रात कटण ते मजबूर है। फेसगंज पका चांग थाने जी हद मां साफ़ी राशिद चांग जे घर अॻियां चाबी चोर साफ़ी राशिद चांग जे मोटरसाइकिल चोरी करे विया। 5 ॾींहं गुज़रण बावजूद भी फेसगंज पुलिस चोरन अॻियां ख़ामोश बनियल। साफ़ी राशिद चांग जे घर अॻियां चाबी चोर मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया आहिनि। एनसी दाख़िल हुजण बाद भी फेसगंज पुलिस गाड़ी वापस न कराए सघी। साफ़ी राशिद चांग एसएसपी खैरपुर खां पुरज़ोर मुतालबो कयो त मोटरसाइकिल चोरी में मुलविस जवाबदार खिलाफ कानूनी कार्रवाई करे चोरी थियल मोटरसाइकिल वापस कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में फेसगंज थाने अॻियां साफ़िन पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।